अस्सलामुअलैकुम नाज़रीन, न्यूज़ तक अडावया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर विजनासी खास खबरों। पार्लियामेंट हाउस 12 PMDA खिलाफ सहाफ़िन जो धरणो सहाफ़िन जो आवाज़ दबाइण लाइ कारो कानून आंदो वियो आहे। गॾिजी आमरनि जे कारे कानून खे ख़त्म कयो। PMDA मीडिया जो मुआशी क़त्ल करण जी कोशिश कई आहे। बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म बणिजी पाबंदियूं ख़त्म कयूं हुयूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं PMDA इज़हार राय जी आज़ादी ऐं अदलिया ते धाड़े बराबरि आहे। असां PMDA बाबति कंहिं सां बि ॻाल्हियो सहाफ़िन सां हर जाइ ते एहतजाज करण लाइ तयारु आहियूं। कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि में अवाम PTI खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि में कामयाब थी आहे। PP पहिरें, PTI ॿिए ऐं जमायत इस्लामी 3 नंबर ते आहे। पहिरियां क्लिफ्टन कैंटोनमेंट बोर्ड वारे इलाइक़े मां सदर आरिफ अलवी ऐं गवर्नर इमरान इस्माइल चूंड खटी हुई। सूबाई वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो पीपल्स पार्टी कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि में 22,000 खां वधीक वोट हासिल कया। असद उमर ऐं अली ज़ैदी प्रेस कॉन्फ्रेंस करे ग़लत बयानी कई आहे। कैंटोनमेंट बोर्ड्स जो चूंडूं गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा। सिंध समेत पूरे मुल्क में तहरीक इंसाफ 63 सीटुनि ते कामयाब। नून लीग जा 59, आज़ाद उम्मीदवार 52, पीपल्स पार्टी जा 17, MQM जा 10, जमायत इस्लामी जा 7 ऐं बलूचिस्तान अवामी पार्टी ऐं अवामी नेशनल पार्टी जा 2 उम्मीदवार कामयाब। पार्लियामेंट जे गॾियल इजलास अॼु थी रहियो आहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी इजलास खे ख़िताब कंदो। सदर जे ख़िताब सां मौजूदा क़ौमी असेंबली जो चौथों पार्लियामानी साल शुरू थी वेंदो। सदर जे ख़िताब दौरान ऑपोजिशन पारां एहतजाज जो इम्कान। मुल्क में कातिल कोरोना वायरस विखे वधीक 67 मरीज़ फौतुनि जो अंक 26,787 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,988 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंक 12,07,508 ताईं पहुतो। हेल ताईं वायरस के 10,90,176 मरीज़ शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका। मटियारी डिग्री कॉलेज जो प्रोफेसर अनवर हुसैन उमराणी कोरोना वायरस सां झेड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए वेठो। प्रोफेसर अनवर हुसैन उमराणी गुज़िरियल 2 महीननि खां कोरोना सबबि अस्पताल में इलाज हेठि हो। ठरी मीर वावेझो बसगा ॿाहिरि रांदि खेॾंदे फैज़गंज वाह में किरी पिया। ॿारनि जे दड़ियुनि ते ॻोठाणनि निंगर हबीबुल्ला जमाली खे बेहोशी वारी हालत में वाह मां ॿाहिरि कढी वरितो। हिकु निंगर जो लाश कढियो वियो। पुल भरिसां ॻोठ खैर मोहम्मद जामरी में ज़मीन जे तकरार तां नौजवान क़त्ल। जवाबदार गुलाम मुर्तज़ा जामरी नौजवान शहज़ादो जामरी खे क़त्ल कयो। दौदापुर वेझो दरगाह लाल शाह परी में अणॼातल हथियारबंदी फायरिंग में नौजवान नारी फौजिया फौत। कुंभ वेझो ॻोठ बकुलाशारी में 2 धुरियुनि में झेड़ो फायरिंग, औरत समेत 9 ॼणा ज़ख़्मी। पुलिस ऐं ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि विच में मुंहुं मारी। पुलिस सुमरा बिरादरी जे घर खे ॿाहिरि ॾेई छॾी। झोल में पसंद जो परणो कंदड़ नारी पुरस्कार नमूने से अड़ी फौज। भाइरनि पारां न्याणी काइनात खे सावरनि ते साड़े मारण जो इल्ज़ाम। इंगौर जा वासी 2 नौजवान फरीन ॾिनो मंगणे जो ऐं तकियोला मंगणे जो गुज़िरियल ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर। सुल्तानकोट भरिसां ॻोठ शेर दिल बखराणी मां पुरस्कार नमूने गुम थी वियल 3 वरनि जी ॿारड़ी खदीजा बखराणी जो पतो न पइजी सघियो। ठुलई भर पासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿारड़ो फौत थी वियो। ॻोठ नूर मोहम्मद भट्टी में उड़ी बिके वधीक हिकु नींगर फौत थी वियो। ताल के अंदरि फौती ॿारनि जो अंक 70 थी वियो।
पनवाकिल में सांगी पुलिस के मुबैना तशद्दुद में फौतियल ॻोठाणे वारे मामले जो SSP सखर इरफान साम्हूं नोटिस वरितो। SSP SHO सांगी मोहम्मद खान सियाल समेत 5 एहलकारनि खे मुअतल करे छॾियो। अहमदपुर भरसा गुड मोहम्मद चुटल महतलो में 4 ॾींहं अॻु नीगर शकील महतो सां बदफ़ैली वारे वाक़े जो गिरफ़्तार मुख्य जवाबदार अमीर अली महतलो ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। वारसनि पारां जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾियण जी अपील।